दोस्तों अॼु असां सिखंदासीं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। छा सिखंदासीं दोस्तों? प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे सुञाणण खां पहिरियां सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं सिंधी जुमिलो ऐं सिंधी जुमिले जे आख़िर में उन जूं निशानियूं ऐं उनखे सुञाणे करे असां इंग्लिश में ट्रांसलेशन कंदासीं। ठीकु आहे। प्रेज़ेंट परफेक्ट सिंधी जुमिलनि जे आख़िर में निशानियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों, कहिड़ियूं निशानियूं आहिनि मां तव्हांखे हाणे ॿुधायां। निशानियूं आहिनि रहियो आहियां, रही आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों। हाणे इहे निशानियूं ॿुधाइण खां पोइ काफ़ी दोस्तनि जे माइंड में इहो सुवाल बि अची रहियो हूंदो त सर ॿुधाए रहियो आहियां, रही आहे, रहिया आहिनि, इहे साॻी सर पहिरें प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में ॿुधाए चुको आहे। वाक़ई मां ॿुधाए चुको आहियां, साॻी निशानियूं आहिनि, लेकिन इन सां गॾु टाइम रखंदासीं। ठीकु आहे। कंहिं वक़्त खां को बि कमु हूंदो, जंहिं वक़्त खां स्टार्ट थियो आहे उन वक़्त जो ज़िक्र थियल हूंदो। ठीकु आहे। जेकॾहिं मां चवां थो हू क्रिकेट खेॾी रहियो आहे त इहो कंटिन्यूअस जो जुमिलो थी वियो, प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो। जेकॾहिं मां चवां हू 2 कलाकनि खां क्रिकेट खेॾी रहियो आहे त पोइ परफेक्ट कंटिन्यूअस थी वेंदो, प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस। ठीकु आहे। हाणे तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ॻाल्हि। हाणे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे सिंधी जुमिले में सुञाणण खां पोइ असां ॾिसंदा आहियूं त मेन वर्ब कहिड़ो रखंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कंटिन्यूअस आहे त मेन वर्ब छा ईंदो असांजो? इंग फॉर्म। ठीकु आहे। प्रेज़ेंट पार्टिसिपल, फोर्थ फॉर्म जंहिंखे असां चवंदा आहियूं, फोर्थ फॉर्म बि चवंदा आहियूं, या वरी जेको आहे इंग फॉर्म, या वरी प्रेज़ेंट पार्टिसिपल। ठीकु आहे। उनखां पोइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे कहिड़ा आहिनि? उहे हेल्पिंग वर्ब आहिनि असांजा हैव बीन, ऐं ॿियो हेल्पिंग वर्ब आहे हैज़ बीन। हैव बीन असां हैव बीन खे छा सां इस्तेमालु कंदासीं? जीअं लास्ट टाइम असां प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में हैव हैज़ जो सिखी चुका आहियूं, साॻे तरीक़े सां हैव बीन हैज़ बीन इस्तेमालु थींदो आहे। हाणे हैव बीन असां साॻी आई सां आई हैव बीन, यू सां यू हैव बीन, दे सां दे हैव बीन। ठीकु आहे। या वरी जेको आहे प्लूरल नाउन हुजे आर प्रोनाउन। ठीकु आहे। प्लूरल नाउन आर प्रोनाउन सां बि हैव बीन हैज़ बीन इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ जेको आहे असांजो आहे हैज़ बीन खे असां इस्तेमालु कंदा आहियूं ही सां ही हैज़ बीन, शी सां शी हैज़ बीन, इट सां इट हैज़ बीन, अली सां अली हैज़ बीन, या वरी जेको आहे सिंगुलर नाउन हुजे, या वरी जेको आहे प्रोनाउन हुजे। ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ हाणे मां जुमिलो हिकिड़ो लिखां थो सिंधी में। जेकॾहिं जुमिलो मां लिखां, ठीकु आहे न, हू 5 मिंटनि, हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो तयारु करे रही आहे। हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो तयारु करे रही आहे। ठीकु आहे दोस्तों। हाणे हूअ 5 मिंटनि, जॾहिं इनमें टाइम जो इज़ाफ़ो अची वियो त असांजो जुमिलो थी वियो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में। हाणे हिकु ॻाल्हि असां मिसिंग कंदा पिया आहियूं, फार खे असां किथे इस्तेमालु कंदासीं ऐं असां सिंस खे किथे इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। हाणे फार खे असां इस्तेमालु कंदा आहियूं। फार जे लाइ हिकिड़ो यूनिट आहे टाइम जो, सेकंड। उतां तव्हां शुरू कयो त जीअं सेकंड खे वधाईंदा हलंदा यूसेज असांखे फार जा मिलंदा वेंदा। हाणे फार खे असां इस्तेमालु कंदा आहियूं सेकंड्स, 2 सेकंड्स, 3 सेकंड्स, 4 सेकंड्स। जॾहिं सेकंड्स मिलंदा त असांजो छा ठहंदो? मिनट्स ठहंदा। मिनट्स जॾहिं मिलनि त पोइ छा ठहंदा? आवर्स। ठीकु आहे। आवर्स मिलंदा छा ठहंदा? डेज़। डेज़ जॾहिं मिलंदा त असांजो छा ठहंदो? वीक। वीक्स मिलंदा छा ठहंदो असांजो? मंथ। मंथ्स जॾहिं मिलंदा छा ठहंदो? ईयर। ईयर जॾहिं मिलंदा छा ठहंदो? सेंचुरी। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जेतिरो वधंदो वेंदो अहिड़े तरीक़े सां असां उनखे फार खे इस्तेमालु कंदा वेंदासीं। बाक़ी जेके बि बचनि उनखे असां छा कंदासीं? सिंस सां इस्तेमालु कंदासीं। जीअं असांजो मिनट्स खां पोइ जीअं हलंदो रहियो आहे सिलसिलो, अहिड़े तरीक़े सां असां वटि टाइम हुजे, टाइम खे जीअं असांजो मॉर्निंग आहे, इवनिंग आहे, टुडे, टुमारो, इन सभिनी सां असां सिंस इस्तेमालु कंदासीं। आवर्स जा त जेकॾहिं असां कलाक इस्तेमालु करूं उन सां बि असां सिंस इस्तेमालु कंदासीं। ऐं नेम ऑफ मंथ आहे जीअं अप्रैल आहे, ठीकु आहे, इन सां बि असां जेको आहे सिंस खे इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ नेम ऑफ डेज़ आहे जीअं असांजो मंडे आहे, या वरी जेको आहे नेम ऑफ वीक हुजे जीअं 2001
ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे उनखे सेंस इस्तेमालु कंदा आहियूं। हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो तयारु करे रही आहे, ठीकु आहे। शी, ठीकु आहे। हाणे हू शी केतिरनि मिंटनि खां, 5 मिंटनि खां, ठीकु आहे। हाणे शी सां जेको हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो, हिते ॾिसो शी हैज़ बिन इस्तेमालु थींदो, ठीकु आहे। ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए वियो आहियां त हैव बिन ऐं हैज़ बिन असां छा सां इस्तेमालु कंदा आहियूं, बिन जो को वास्तो ई कोन्हे, ठीकु आहे। हैव ऐं हैज़ जंहिंसां इस्तेमालु थींदो उते जेको बिन जो इज़ाफ़ो अची वेंदो, ठीकु आहे। हाणे ॾिसो असां छा इस्तेमालु कयूं था, शी हैज़, ठीकु आहे। हैज़ सां गॾु छा लॻंदो, बिन लॻंदो, कंटिन्यूस जो जुमिलो आहे, ठीकु आहे। शी हैज़ बिन छा करे थी, कुकिंग फूड, खाधो तयारु करे थी। शी हैज़ बिन कुकिंग फूड, ठीकु आहे। केतिरनि मिंटनि खां, फॉर मिनट्स आहिनि, किथे मिनट्स, ठीकु आहे। हिते असां ॾिसूं ही असांजा आहिनि मिनट्स, मिनट्स छा सां इस्तेमालु थींदो, फॉर सां, फॉर 5 मिनट्स। शी हैज़ बिन कुकिंग फूड फॉर 5 मिनट्स, ठीकु आहे। अच्छा दोस्तो, हाणे इन जुमिले खे जेकॾहिं असां वठी हलूं नेगेटिव में, हूअ 5 मिंटनि खां वठी, हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो न पचाए रही आहे, हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो न पचाए रही आहे। त इन जुमिले खे असां चेंज कयूं इंग्लिश में, पोइ असां चवंदासीं शी हैज़ नॉट बिन, ठीकु आहे। जिथे हैज़ बिन ईंदो, हैज़ नॉट बिन, जिथे हैव बिन ईंदो त हैव नॉट बिन, ठीकु आहे। हाणे हैज़ बिन इस्तेमालु हुयो, सिर्फ़ु हैज़ बिन जे विच में असां छा जो इज़ाफ़ो कंदासीं, नॉट जो। शी हैज़ नॉट बिन कुकिंग food, she has not been cooking food for 5 minutes, for 5 minutes, she has not been cooking food for 5 minutes, ठीकु आहे। असां इनखे इंट्रागेटिव में वठी अचूं, पोइ इन जुमिले खे कीअं चेंज कंदासीं। हाणे ॾिसो, छा हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो पचाए रही आहे। हाणे 3 नंबर जुमिलो आहे, छा हूअ 5 मिंटनि खां वठी खाधो पचाए रही आहे, ठीकु आहे। हाणे आख़िर में सवाल निशानी, क्वेश्चन जो जुमिलो आहे। हाणे हैज़ खे असां सिर्फ़ु ॿाहिरि खणी ईंदासीं, हैज़ शी बीन कुकिंग फूड फॉर 5 minutes, हैज़ फॉर 5 minutes, हैज़ शी बीन कुकिंग फूड फॉर 5 minutes, क्वेश्चन मार्क लाज़मी रखंदासीं। जेकॾहिं इन जुमिले खे असां अञा इंट्रागेटिव नेगेटिव में वठी वञूं, सिंधी में मां नथो लिखां, सिर्फ़ु अंग्रेज़ी में लिखां थो, हैज़ शी नॉट बिन कुकिंग फूड फॉर 5 minutes, हैज़ बिन फॉर 5 minutes, हैज़ शी नॉट बिन कुकिंग फूड फॉर 5 minutes, ठीकु आहे। एतिरो ई आहे असांजो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस। उन खां पोइ हिकु अधु मां जुमिलो लिखां थो, जेको तव्हां ट्रांसलेट करो, ठीकु आहे, प्रैक्टिस कयो। जेकॾहिं कोई बि तव्हांखे कंफ्यूजन आहे, तव्हां जेको कमेंट करे पुछी सघो था। हाणे मां जुमिलो लिखां थो, उहे सूमर खां वठी स्कूल वञी रहिया आहिनि, ठीकु आहे। हाणे मां ॿियो जुमिलो लिखां थो, अहमद 3 महीननि खां वठी कराची में रही रहियो आहे, ठीकु आहे दोस्तो। इहे ॿई जुमिला तव्हां ट्रांसलेट करे कमेंट में मोकिले सघो था। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो।